मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जंडी को शख्स आयो फरमान लगो तो या अली कीअं ख़बर पए त केर केतिरो कीमती आ। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन फरमान लगा त जे इंसान जे अंदर में एहसास घणो आ न वो वॾो कीमती आ। याद रखो इंसानो, जे कॾहिं तव्हां जे घर जे भातिन मां अगर जा कंहिं दोस्तन मां को एहसास वारो इंसान आए तो उन्हनि जो कदर कयो। तव्हां जी हिकिड़ी आदत वॾी ख़राब आ, उन्हनि जो कदर तो कोन रखंदा आहियो, बाक़ी उन्हनि खे मतलब में पिया आज़माईंदा आहियो। अरे उन्हनि जो कदर कर, अॻिते वॾी आफ़त वारी मुश्किलात ईंदी जेको इहो एहसास वारो इंसान तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए बि तुझी मुसीबत के टालण जे कढ हूंदो।